नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के ಛಾಛ್ರோ में खबर ॾींदा हलूं त ಛಾಛ್ರோ यूसी के हार्ड एरिया में शामिल न करण खिलाफ नौजवानन जो एहतजाजी धरणो ಛಾಛ್ರோ उमरकोट रोड बलाक तालके जे बेरड़ी जे यूसी के हार्ड एरिया में शामिल कयो वयो है। ಛಾಛ್ರோ के यूसी के हार्ड एरिया में शामिल न करे असां सां नाइंसाफ़ी कई पई वञे। मंजूर अहमद, अख्तर रसूल, रियाज़ रायमू ऐं ॿियनि मास्टर जे टेस्ट में कामयाब उम्मीदवारनि जो तैलीमी खाते में उस्तादनि जी भर्ती जी बिटी पॉलिसी खिलाफ एहतजाजी धरणो। तालीम खाते जी बिटी पॉलिसी तहत 50 खां वधीक मार्कुनि जे उम्मीदवारनि जी हूंदे बि 33 मार्कुनि वारे उम्मीदवार खे तरजीह ॾिनी पई वञे। ಛಾಛ್ರோ यूसी समेत पूरे तरपर्क ज़िले के हार्ड एरिया में शामिल कयो वञे। खाली पयल समूरी जायुनि ते उस्ताद भर्ती करे तरपर्क जे तैलीमी निज़ाम खे बहितर कयो वञे। नौजवाननि जो सिंध हुकूमत ऐं तैलीम खाते जो वॾे वज़ीर ॾाढो मुतालबो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।